दोस्तों तकरीबन रात या 8:30 बजे आऊं निकरी चुको आहियां कराची का हैदराबाद जी तरफ हिकड़े अहिड़े मिशन के सर अंजाम ॾियण लाइ करे जेको हिकड़े आम माण्हू जी नज़र में तमाम मुश्किल हूंदो आहे। जी हाँ दोस्तों, आऊं ॻाल्हि करे रहियो आहियां STS जी टेस्ट जी। तकरीबन 8:33 ते असांजी गाॾी हैदराबाद लाइ रवानी थींदी आहे। 3.5 कलाक जे तवील सफ़र खां पोइ आख़िरकार असांजी वेन हैदराबाद जे अंदर दाख़िल थी करे बदीन स्टॉप ते असांखे लाहींदी आहे ऐं आऊं लही करे बाइकिया जो इंतज़ार करे रहियो हूंदो आहियां जेको तकरीबन 10-15 मिंट जे अंदर अची वेंदो आहे। सुबुह सवेल हिकिड़े नए मिशन जी तयारी में पंहिंजो मोबाइल सोटा सदी फ्लैट ते छॾे करे डार्क क्लासेस पाए करे टेस्ट ॾियण लाइ करे आऊं निकिरी पवंदो आहियां पब्लिक स्कूल जी तरफ़। 2 hours later. तकरीबन 2-2.5 कलाक खां पोइ आऊं पुॼंदो आहियां सोटा सदी फ्लैट ते जिते पंहिंजो बैग ऐं मोबाइल खणंदो आहियां। तेसि ताईं साथी एजेंट रिज़वान चरवार जी मूंखे कॉल ईंदी आहे ऐं हू चवंदो आहे त जल्दी सां लतीफ़ाबाद वारे पेट्रोल पंप ते पुॼ ऐं आऊं सोटा सद सां मोकिलाए पंहिंजी मंज़िल लाइ रवानो थी वेंदो आहियां। एतिरी देरि में सोटा सद पंहिंजे दोस्त सां गॾु मूंखे बाइक ते मुंहिंजी टारगेटेड लोकेशन ते मोकिले छॾींदो आहे। उते पुॼण खां पोइ मूंखे ख़बर पवंदी आहे त मुंहिंजो साथी एजेंट अञा ताईं न आहे पहुतो। टाइम ॾेखारण जे बहाने दोस्तों आऊं तव्हांखे पंहिंजी स्मार्ट वॉच ॾेखारे रहियो हूंदो आहे जंहिंमें तकरीबन 1:30 थी रहिया हूंदा आहिनि। दोस्तों थोरी देरि में असांजो दोस्त रिज़वान बि पुॼी वेंदो आहे जेको मूंखे इनवाइट कंदो आहे त तूं मुंहिंजी गाॾी में वेह ऐं आऊं बि लत खणी अंदरि वेही रहंदो आहियां। बुख जी नज़ाकत खे ॾिसी करे असांखे फील थींदो आहे त असांखे कुझु खाइणु खपे ऐं रिज़वान जे इसरार ते अकरम बिरयानी ते लही करे बिरयानी खाईंदा आहियूं। दोस्तों ॾिसण में त ही पुलाव ईंदो पियो आहे पर वेटर असांखे बेवकूफ़ सम्झी बिरयानी करे ॾींदो आहे। पोइ मजबूरन असांखे बिरयानी सम्झी करे पुलाव खाइणो पवंदो आहे। दोस्तों अगरि टेस्ट जी ॻाल्हि करियूं त टेस्ट तमामु सुठो हूंदो आहे ऐं घटि स्पाइसी हूंदी आहे ऐं वैसे बि आऊं स्पाइसी थोरी घटि खाईंदो आहियां छो जो सुबुह जे टाइम मुंहिंजे लाइ मामला थोरा ख़राब थी पवंदा आहिनि। बिरयानी खाई करे असां निकिरी पवंदा आहियूं पंहिंजी गाॾी ॾांहुं। तेसि ताईं असांखे एजेंट शकील जी एमरजेंसी कॉल ईंदी आहे त हू मस्जिद वारे वॉशरूम में एमरजेंसी करे जल्दी असां वटि पहुचे थो। एतिरे में एजेंट शकील असां लाइ ख़ूबसूरत एंट्री हणंदो आहे ऐं परियां खां हॉलीवुड जो एक्टर लॻी रहियो हूंदो आहे ऐं वेझो अची करे असांखे चवंदो आहे रक्शे वारे हेठि खुला न हुअण जे करे शकील सख़्तु परेशान हूंदो आहे ऐं पोइ असांखे मजबूरन शकील खे कुझु पैसा ॾियणा पवंदा आहिनि। सोसाइटी जे प्रेशर जे करे असांखे नेट स्नैप पुठाइणी पवंदी आहे जंहिंमें शकील विक्ट्री जो निशान ठाहे करे अजाई सेलिब्रेशन कंदो आहे। ओचितो जेॾीमहिल असीं पंहिंजे ख्वाब मां उथंदा आहियूं त असां हिकिड़े रक्शे में सवार हूंदा आहियूं ऐं जेका ख्वाबनि में असां गाॾी हलाई पे उहा असां वटि मौजूदु न आहे हूंदी। ख़ैर पंहिंजी क़िस्मत खे 2-4 किनियूं गारियूं ॾेई करे असां बि निकिरी पवंदा आहियूं कराची लाइ। दोस्तों असांजी वीडियो थोरी वॾी थी रही आहे इन करे पार्ट 1 असां हिते कंप्लीट कयूं था। पार्ट 2 ॾिसण लाइ करे असांजो चैनल फॉलो ज़रूरु करे छॾिजो। अगरि वीडियो पसंदि आई हुजे त लाइक शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु करे छॾिजो।